उस्तादनि जूं आइडियूं रहियल आहिनि, डेथ केस रहियल आहिनि ऐं काफ़ी ॿिया सारा ईद जो महीनो हलण वारो आहे। इन में तव्हांजो छा मौक़िफ़ आहे? तव्हां ट्रेज़री में अॼु मौजूदु आहियो। साईं वॾी सितम ज़रीफ़ी आहे त ट्रेज़री कंबर खे न्यूली उस्तादनि जी जेका डेटाबेस आहे उहा नवंबर 2024 में मिली आहे। बदकिस्मती सां उन ते संजीदगी बजाए हिन वक़्त ताईं कमु नाहे कयो। ईद जे मौक़े जे बावजूदि जॾहिं त ईद जे मौक़े ते हिननि खे हाई प्रायोरिटी ते कमु करणु घुरिजे, पोइ बि जिते जिते वेकेंसीज़ आहे हिते ॼाणे वाणे उन्हनि माण्हुनि खे परेशान कयो आहे। उन्हनि जी ख़ुशियूं जेको आहे सो हिननि इहे सम्झो त उन जा जेके ख़ुशियुनि जा लम्हा आहिनि उन्हनि खे ज़ाया करे छॾियो आहे। हीअ इंतिहाई ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं असां 2-3 दफ़ा हिननि सां मिलिया आहियूं, मीटिंग्स कयूं आहिनि, काफ़ी दफ़ा हिननि असांखे यकीन दहानी कराई आहे। तंहिंजे बावजूदि बि आइडियुनि ते जेको आहे सो असांखे हिन वक़्त ताईं ॻाल्हि सम्झ में न आई आहे त उस्तादनि जूं जेके जाइज़ पघारूं आहिनि उन ईद जे मौक़े ते उन्हनि खे बंदि करण जो जवाज़ कहिड़ो आहे। इंतिहाई ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं असां चिता था ॾियूं त जेकॾहिं हिननि पेरोल में न हलायूं इहे आइडियूं ऐं असांजे लाइ स्पेशली पेरोल न हलायो, एडिशनल पेरोल न हलायो त ईद खां अॻु में हिते असां धरणो हणंदासीं। ईद असां हिते कंदासीं ट्रेज़री कंबर जा इंशाअल्लाह। सर इहो बि मौक़िफ़ अचे पियो त काफ़ी तालुकनि में वैकेंसियुनि जो इशू आहे, इन बारे में तव्हां छा चवंदो? वैकेंसी जो इशू असां हिननि खे हल कराए ॾिनो हुआसीं। उन्हनि जी शिफ्टिंग DO खां ऐं कंसर्न जेके DDOs आहिनि उहे हुनखे ॾिनो आहे, उहो हिननि जो कमु आहे उहे आइडियूं शिफ्ट कनि हुते। ऐं वैकेंसीज़ त आहिनि, जॾहिं वैकेंसीज़ आहिनि तॾहिं त अपॉइंटमेंट थी आहे। हीउ हिकिड़ो हिन जो जेको आहे सो मां सम्झां थो त हिन को अथेंटिक जवाबु न आहे त वैकेंसीज़ न आहिनि, वैकेंसीज़ आहिनि।